लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भले कार मूं वक़फ़े खां अवल मसूद नूरानी साहब खां पुछो पए त जॾहिं अल्ताफ़ अब्बासी मरहूम साहब तव्हांखे SSF जे हवाले सां ॻाल्हि कई ऐं उहा जॉइनिंग कई त ख़ुदि अल्ताफ़ अब्बासी साहब जेको आहे उन जी पंहिंजी हयाती खे हुननि कीअं ॾिठो ऐं हू कहिड़े नमूने जो कमु कंदड़ माण्हू हो या ख़ुदि हू कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां मुतासिर थियो डिप्टी कमिश्नर जो औलाद थी करे हू पॉलिटिक्स में ऐं पॉलिटिक्स बि जेका आहे उहा सिंध जी ऐं सिंधी शागिर्दनि जे हक़नि जे हवाले सां हुजे। अयूब ख़ान जे दौर में 1 यूनिट में इहो तमामु ॾुखियो कमु हो त मसूद साहब इहो सॼो तव्हां जेकॾहिं थोरो जाइज़ो ॿुधायो। इहो ख़ानदान अब्बासी हो सो टोटल कॉम्फर्स हो। अच्छा। ऐं उन में चवंदा प्रोग्रेसिव घणो हुआ थोरो घणो रिएक्शनरी घटि में घटि कोन हुआ। ऐं जेको पंहिंजो तनवीर अब्बासी तमामु हुन शाइरी ॾाढी सुठी कई आहे, ॾाढो केॾारो लिखियईं, चौथी मार्च वारे वाक़े ते लिखी ॿिया लिखी, इलाही हुन ज़बरदस्त शाइर हो ऐं हुनजी कंट्रीब्यूशन बि इलाही आहे हिननि में। पर अयाज़, तनवीर, इमदाद, शमशीर चार वॾा शाइर हिकिड़े दौर जा हुआ। ऐं मूंखे आउं ख़ुशनसीब आहियां जो हुननि सभिनी माण्हुनि सां मुंहिंजी दोस्ती फर्स्ट क्लास रही। ऐं हिननि जे घर वञी तनवीर जे घर बि रहंदो हुउसि वञी त हिन जी हूंदी वाइफ डॉक्टर कमर ॾाढो असांखे भाईंदी हुई। ऐं रियाज़ गॾु रहंदा हुआसीं हुते मुंहिंजे ख़ैरपुर विया हुआसीं ऐं महिमान वधी ॿी टी असांखे एनकरेज कंदा हुआ, पैसा बि ॾींदा हुआ, चंदा वंदा बि ॾींदा हुआ। त इहो ख़ानदान सॼो इनकलाबी हो, क़ौम परस्त हो, मोहबतन हुआ। 1 यूनिट खां वधीक न हुनजी सोच कान हुई। एंटी 1 यूनिट 1 यूनिट ख़तमु थिए ऐं सिंध सूबो ॿाहिरि टारगेट इहो हो को सिंधु देश जी ॻाल्हि या अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि मूं हुननि खां न ॿुधी, आज़ादी जी ॻाल्हि मूं न ॿुधी। माना उहो पाकिस्तान जे अंदरि 1 यूनिट जे ख़िलाफ़ आहे, अलहदगी पसंदि न आहे। अलहदगी पसंदि बिल्कुलु कोन हुआ। ऐं थी सघे थो त हिन में का ॻाल्हि हुजे पर फ़िलहालु कंहिं या ओपनली कंहिं बि ॻाल्हि या कान के बि वेंदे पली जे हिसाब न को साईं जीअं सिंध कई उहा त साईं जीअं सिंध पोइ अची ॻाल्हि कई त इहा ॻाल्हि कान हुई, सवाइ हिन जे त असांजा सिंध जा हक़ सभु असांजूं ज़मीनूं वयूं, असांजी कल्चर वई, ॿोली क़ौमी ॿोली कई वञे, ॿियारी न खपनि ॿाहिरां मिनाटी में डेमोग्राफी जे बारे में वरी हुआ, नौकिरियुनि जे बारे में प्रॉब्लम हुआ, नौकिरियूं ॾियो, नौकिरियूं असांखे कोन थियूं मिलनि। असां तंहिं ज़माने में अञा नेशनल अवार्ड त ठहियो हुई कोन को, उहो त भुटे साहिब उहो त पोइ ठहियो। त इहे अगरि कल्चर ऐं ॿोली घणी क़ौम परस्ती हुई ईअं खणी चओ त इहा जदोजहद ईअं हुई त भई असांजी ॿोली क़ौमी ॿोली कयो वञे, ॿाहिरां ई इन्फ्लक्स ख़तमु कयो वञे, ॿाहिरां माण्हू न अचनि ऐं नौकिरियूं असांखे मिलणु घुरिजनि। इहो हो कल्चर असांजो जेको इहे जनरली इहे ई मुतालबा, मां त ॿिया मुतालबा कहिड़ा हुआ। पोइ साईं छा थियो, हाणे SSF में आया हुआ? उहा त इहे मुतालबा खयासीं, SSF में मुतालबा खयासीं, शहर में वियासीं, कुझु नंढिड़ियूं जुलूस कढियासीं ऐं मुलाक़ातूं असांजी थींदियूं रहंदियूं रेगुलरली सां, हफ़्ते ॿी हफ़्ते मुलाक़ात असांजी ऑफिस बेरस हूंदा हुआ। ॿिया बि त इलाही आया उहे असां ज़हन में कोन्हनि। पोइ हिकु दफ़ो वरी असांखे अल्ताफ़ चयो त इहो भुट्टे साहिब खे इनवाइट कयो आहे काज़ी साहिबु हैदराबाद इंडस में, त तव्हां पाण बि हलूं था, हलो हलंदो। भुट्टे साहिब खे SSF वारनि मर्कज़ काज़ी फज़लक उन इनवाइट कयो आहे इंडस में एज़ ए चीफ गेस्ट समथिंग इंडस में। हिन जी इनाग्रेशन हुई या छा हो, कुझु हो फंक्शन हो, हुन में ज़िक्र आहे हुनजो किताबनि में। ठीकु आहे, इहो मुंहिंजे ख़्याल में त इट वॉज़ 1962 आई गेस। पोइ असीं हितां वियासीं रेल या गाॾी को कुझु कयोसीं, अॼु पहुतासीं वञी इंडस में, राति थी चुकी हुई, वञी वेठासीं
न पर भुट्टो साहब त अयूब ख़ान सां गॾु हो न अयूब ख़ान सां गॾु हो पोइ तव्हां वनियुनि जे ख़िलाफ़ बहो अयूब ख़ान जे ख़िलाफ़ बहो भुट्टे साहब सां काजी गॾु साहिब असांजो जेको लीडर हो उहो भुट्टे साहिब खां ॾाढो मुतासिर अच्छा अच्छा भुट्टो साहिब सां हुनजो वास्तो दुआ सलाम हुई भुट्टो साहिब सां मिलंदो कंदो बि हो ऐं अॻिते भुट्टे साहिब हुनखे हथु रखियो हो त अञा ताईं हुनजी किताबनि था पढ़ंदो त ॾाढो भुट्टे साहिब जी तारीफ़ कंदो आहे हुन महिल भुट्टे खां ॾाढो मुतासिर हो अल्ताफ़ वरी नारा पियो असां वेठासीं हुन टेबल ते थोरी देरि असांखे थी वई हुई काई साहिब जी स्पीच पई हली त इन खां पोइ वेठो त असांखे वरी वठी वियो अल्ताफ़ हे त मिलूं वरी भुट्टे साहिब सां मिलूं साईं सां मिलूं असां मिलियासीं त वरी असांजो वरी भुट्टे साहिब सां तारीफ़ कराई मूंखे यादि आहे बिल्कुलु फुल सूट पियो हुउसि कारे रंग जो ऐं उथी बीह रहियो ॾाढो असां सां हथु हैंडशेक कई ॾाढो गरम जोशीअ सां कहिड़ा हाल अथव ख़ुशि आहियो ईअं असां मिलियासीं कयोसीं यार फोटा वोटा निकिता वरी मूंखे यादि न आहे पोइ वरी वापसि वेठासीं काई साहिब स्पीच कई पोइ भुट्टे साहिब स्पीच कई पोइ हाणे इहा सम्झो त जहिड़ो मुल्की सियासत में अची वियासीं त काज़ी साहिब जे ज़माने में मुंहिंजे ख़्याल में त हे में करे चुको हो या छा कीअं ऐं टाइम अची वियो जो हाणे हू शागिर्द सियासत खे ख़ुदा हाफ़िज़ चवे जीअं मूं अगारो चयो त इंटरव्यू पहिरियों चयुमि हुनजी मजबूरी हुई जो जॾहिं असांजे मिडिल क्लास जो जेको माण्हू छोकिरो पढ़े थो उहो जीअं पलीज चयो आहे त शागिर्द रमतू जोगी थियनि था पलीज साहिब लिखियो आहे हिकिड़े हंधि शागिर्द रमतू जोगी आहिनि आया रहिया विया परमानेंट क्लास आई कोन्हे को काई साहिब पोइ निकिरी वियो या जमात पोइ ज़ाहिर आहे त लीडरशिप जेका हिकिड़ी हूंदी आहे बेसिक जेको माण्हू शुरू में उभरंदो आहे उहो छॾे थो तनज़ीम त पोइ वॾो ख़ाल पैदा थी थो वञे अञा काई साहिब पंहिंजो नाइब ॿ टे नाइब जेके हूंदा आहिनि हमेशह माण्हू जेकॾहिं का तनज़ीम ठाहे त ॿ टे नाइब ज़रूरु पाण सां गॾु ठाहे उहे को ठाहे थो हूअं पुछांव थो घणो करे न न घणो करे न भला कंहिं ठाहिया आहिनि अॼु ॾींहं ताईं तव्हांजे ज़हन में आहे ख़ैर वाइस प्रेसिडेंट वग़ैरह त हूंदा आहिनि न न अहिड़ा जो जाइ वालारिन ॾिसो न इहो हिकिड़ो अहिड़ो आहे जो हर माण्हू नथो थी सघे लीडर न पर हिकिड़ा लीडरनि जी हर टीम ई माण्हू ठाहे में भला लाइन फॉलो कनि था कुझु हुन खां थोरो घटि जेकॾहिं एल जी त क़ाबिलियत तॾहिं मिली थो वञे पोइ सभु लीडर तोड़े शागिर्द लीडर रमता जोगी थी विया न पुठियो त कुझु न बचियो शागिर्दनि जो अल्टीमेटली इहो ई थियणो आहे न ॿिया बि त रमता जोगी थी विया न हा ॿिया बि रमता जोगी सभु पंहिंजे पंहिंजे राह रमंदा हलिया विया छो जो लाला कादर डिघो हुअसि डिघियसि हलियो 40-45 सालनि ते बि हलियो अगेन रमतो न आउं थोरो बि हलियुसि अगेन रमतो न हा रमतो जोगी थी वियो हलणो हुनखे छाकाणि जो अॻिते हली हुनखे ॿार बच्चा पंहिंजा माउ पीउ खे संभालणो आहे माउ पीउ हुनखे पढ़ायो छाजे लाइ त जो करे छा के माण्हू हूंदा आहिनि जेके माण्हू इन महराज खां इन खां निकिरी वेंदा आहिनि हलिया उनखे परवाही न हूंदी आहे उहो कंटिन्यू कंदा आहिनि हितां निकिता त वरी हाणे तव्हां भुट्टे साहिब सां मिलियो भुट्टे साहिब सां मिलियासीं ॾाढो काज़ी साहिब बि पूरो थियो काज़ी साहिब जो दौर इन जे करे तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे इहो जेको जलसो इंडस वारो सदाईं तंहिंमें काज़ी साहिब जूं मार्कूं घटि अच्छा तंहिंमें काज़ी साहिब जूं मार्कूं घटि छो बिल्कुलु त अयूब ख़ान जे हामीअ जी हिमायत कई मां तव्हां अर्ज़ु कयां त जेको हीउ उर्दू तबिको हो उहो बनी वग़ैरह जे बारे में हुनखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे उन ख़बर ई उहो फ़ाइदे में हो त भले हुजे उनजो कमु ई न आहे पंजाब जो माण्हू डोमिनेट पंजाब जो ऑफिसर सभिनी खे ख़बर हुई डोमिनेट उन्हनि कयो वेठा हुआ उन्हनि खे एयरलाइन ॾिनऊं त हीअ सिंधी बदमाश अथव ऐं सिंधी पाकिस्तान जे ख़िलाफ़ु अथव हिननि खे पंहिंजी ॿोली लॻी पई अथव ऐं तव्हांखे कुटींदा आख़िर तव्हांखे सभु तव्हांखे उहे बिल्कुलु सब्जुगेट करे वेंदा हिननि खां तव्हां भॼो हिननि खे तव्हां सपोर्ट न कयो त उन्हनि जी लाइन इहा हूंदी मज़दूर लेबर थोरी प्रोग्रेसिव लाइन जमहूरियत इहा उन्हनि डिमांड्स हूंदा हुआ घणो करे जमहूरियत जो घणो ज़ोर हूंदो हो बाक़ी इहा त
या तबक़ाती कशमकश उहो हलियो पिए सिलसिलो। उहा त कम्यूनिस्ट पार्टी ते ऑलरेडी हुयूं हुते पाकिस्तान में, बाद में ख़तमु थी वियूं, कुझु हितां जा माण्हू थिया, कुझु ॿिया थिया, वरी लंबो दास्तान आहे हिकिड़ो हुननि जो। पोइ काज़ी साहिब जा कुझु नंबर घटिया। बट आई फेल्ट उन ज़माने में इहा ॻाल्हि त भुट्टो साहिबु वॉज नॉट पॉपुलर अमंग सिंधी पीपल, ऐं जेके जमहूरियत पसंदि माण्हू उहे बि पसंदि कोन कंदा हुआ अयूब खान जे करे, अयूब खान जे करे, वनीउत जे करे, हा, ऐं फातिमा जी मुखालफ़त जे करे। बिल्कुलु सॼो हुनजे जेका भुट्टो साहिबु राय ॾिनी जनरल सेक्रेटरी थियनि, डिप्टी कमिश्नर ऐं SP इहा सलाह ॾिनी न त हिन डिप्टी कमिश्नर्स खे तव्हां लोकल पार्टी जा जनरल सेक्रेटरी कयो। दैट वॉज प्रोपोज़ल गिवन बाय भुट्टो साहिबु। अच्छा, माना जीअं कामोरनि सां गॾु मूंखे यादि थो पए त इहा प्रोपोज़ल भुट्टो साहिबु ॾिनी हुई त जनरल सेक्रेटरी ठाहियो डिप्टी कमिश्नर्स खे कंट्रोल सॼो करण लाइ। ऐं BDA जो थियो, BDA में हुनखे हारायूं। उन माई सां मिलियो हुउसि त उहो जॾहिं इहो थियो, हिन नवाब शर्मा सम्झो त हुते इंटर पास कईसि, जहिड़ो पोइ इहे मामला शुरू थी विया हुआ अयूब खान जे अचण जे करे। सियासत हालांकि तमामु सख़्ती हुई। हाणे तव्हां सां रशीद मिलियो, अनवर मिलियो, ही मिलियो, हा, अल्ताफ़ ग्रुप असांजो। हाणे तव्हां वियो हैदराबाद थी आयो, पोइ छा थियो? थिया हाणे इंटर कयोसीं, हितां पास कयोसीं, इंटर कयोसीं त कॉलेज खुलियो हिते सिंध यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज, उन में असां अप्लाई कयोसीं, जेको जामशोरे जामशोरे। इन जो नालो महिराण न हो? हा, सिंध यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज। अच्छा, महिराण पूरी यूनिवर्सिटी, जॾहिं 76 में यूनिवर्सिटी थी। महिराण यूनिवर्सिटी थी, पोइ नवाब शाह में क़ाइदा अवाम खोलियऊं, इहे इलाही मरहला हुआ। पोइ इन कॉलेज खुलियो ऐं इन में मां वञी अप्लाई कयो, रशीद बि अप्लाई कयो, अख्तर बि अप्लाई कयो, जमाल बि कयो, छांगे बि कयो, मसूद बि कयो। मसूद पीज़ा त हुनजो मौली माज़ जो पुटु, हिकिड़ी पीज़ा त आहिनि। त मौली माज़ जी तव्हांखे ख़बर आहे त मुलाक़ात मुंहिंजी थी, मां तव्हांखे ॿुधायो आहे, बाबा मूंखे वठी ईंदो हुओ, मां उहो ॾिठोसीं कांग्रेसी। अॻे ज़माने में सियासत बहितर हुई, हींअर सियासत में कुझु गंदगी आहे। अॻे ज़माने लॻंदो हो त यादगी का शइ आहे, हींअर सियासत आहे कान न, सियासत जो उहो माहौल ई कोन्हे, उहा शइ ई कान्हे का। तमामु लिहाज़ ख़्यालु कंदा हुआ, तदबुर लॻंदो हो त कोई माण्हू वेठो आहे, का शइ आहे जंहिंसां ॻाल्हायां पियो। पढ़ियल लिखियल इलाही हूंदा हुआ ऐं सिंसियर हुआ, मुख़लिस हुआ, ठगी कान हुई, या ख़ामख़ा इक़्तिदार जी हवस कान हुई। त उतां निकितासीं। हाणे दाख़िला हिकु ॾींहुं ख़बर पई त रशीद मेमून खे आई आहे दाख़िला जी, त तव्हांखे दाख़िला तव्हांखे ॾियूं था, तव्हां हेॾा फलाणा फलाणा कागर पंहिंजा खणी सर्टिफिकेट सां एतिरी फी खणी अचो ऐं उहा तव्हां अची कॉलेज में तव्हां भरियो कयो। मूंखे लेटर ई कोन आयो। छा आहे? अच्छा, सभिनी खां वधीक मार्क मूं कयूं, जेको ग्रुप हो तव्हां, जेको पोइ सभिनी खां सॼे कॉलेज में जेको सर्वर हो, मूंखे ॾाढो भाईंदो हो, ॾाढो मूंखे सम्झाईंदो कंदो हो, पढ़ाईंदो कंदो हो। उहो त मूंखे जो मैट्रिक जा पर्चा ईंदा हुआ चेक करण, उहो मूंखां कराईंदो हो। मैट्रिक जा पर्चा चेक कंदा हुआसीं गॾिजी, मुंहिंजी नंबरिंग वग़ैरह। त मूंखे लेटर ई न आहे, भाई हीअ छा चकर आहे यार। बाबा बि ॾाढो अपसेट थियो। वरी ॿिए हिनखे मसूद खे बि आयो, हुनखे बि आयो, जमाल खे बि आयो, नारायण खे बि आयो, हुनखे बि आयो। जमाल बि ब्रिगेडियर थियो बाद में, हाणे रिसेंटली गुज़ारे वियो आहे, पंजाब होॾे वियो। हुनजा पुट हाणे ब्रिगेडियर आहिनि, उहे बि शायदि इंजीनियर आहिनि। त ॾिस, पहुतासीं कॉलेज। हवा ख़बर ॾिसंदो त हिकिड़ो ॿियो बि छोकिरो हुजे, नुसरत मिर्ज़ा। हवा ख़बर हुई नुसरत जो, यार मुंहिंजो नालो नुसरत मिर्ज़ा आहे, तव्हांजो? मुंहिंजो नालो मसूद आहे, मसूद ऐं नूरानी। ऐं मूंखे मां मार्कूं सभिनी खां वधीक, मूंखे दाख़िले कान लेटर सभिनी खे अची वियो की मूंखे बि कोन आयो। मां ॿिनी करे पुछणु आयो आहियां छा मसइलो। उते चयोसीं तव्हां इहे दरख़्वास्त तव्हांजी रिजेक्ट कई वई आहे,
छो जो तव्हांजी सेकेंड अटैम्प्ट आहे। अरे पर डिग्री त आहे न, इंटर त जी आहे त सही सर्टिफिकेट मूं वटि, ऐं हेतिरियूं मार्कूं मुंहिंजियूं आहिनि, मूंखे त मिलणु घुरिजे, मां सभिनी खां वधीक मार्कूं। मूंखां हेठि माण्हू चएसि हाणे असांजो आई एम सॉरी उहो ताज पठाण उहो हुते क्लर्क नओं थी आयो हुजे, उहो हुजे, हुन ॿुधायो मूंखे। हाणे बाद में ताज मुंहिंजो सेक्रेटरी थियो। अच्छा, असांजी बि दिलि मायूस थी वई। नुसरत बि इम्प्रूवर हो। ॿुधो न, हाणे नुसरत बि बाहि थी वियो, ॿिया बि थी विया ॾाढा। हिकिड़ो हुजे आशिक़ मेमण, उहो वरी फस्ट क्लास फस्ट आयो हुजे, उनखे बि दाख़िला कान मिली। बाबा छो दाख़िला कान थी रही? चवंदा जंहिंजी सेकेंड अटैम्प्ट आहे, असां नओं रूल कढियो आहे, जंहिं 2 दफ़ा जंहिं अटैम्प्ट कई आहे। पोइ वरी मूं दरख़्वास्त लिखी, अलाए छा चवंदो, दरख़्वास्त लिखो, मूंखे इंटरव्यू जो लेटर आयो, तव्हांजो इंटरव्यू आहे त हिन मसइले ते अचो तव्हां। नुसरत जो बि हुजे, ॿिया बि हुजनि जेके आशिक़ जो हुजे, उते चयूं त असांजो नओं रूल असां इहो ठाहियो आहे त जेके 2 अटैम्प्ट जंहिंजूं आहिनि, सेकेंड अटैम्प्ट आयो आहे, उनखे दाख़िला कोन ॾींदासीं। मूं चयो त मां त बायोलॉजी में सेकेंड में मुंहिंजी फस्ट थी, मैथमेटिक्स में फस्ट आहे। मूंखे वरी दोस्तनि सम्झायो त यार तूं ई ॿुधाइजांइ, हीअ त मैथमेटिक्स में मुंहिंजी फस्ट थी। चवंदा न हुन में कुझु सब्जेक्ट कॉमन बि आहिनि, फिज़िक्स केमिस्ट्री, ॾाढो थियो। अच्छा, उन में मीटिंग में बोर्ड जेको वेठो, हुन में लाड़क साहब जो प्रिंसिपल डॉक्टर AQ अफ़ग़ान, तनवीर हिकिड़ो, FM अब्बासी, रजिस्ट्रार मोहम्मद हुसैन, 2-3 ॼणा ॿिया। मूंखे लाड़क चयो त पोइ त भला ही तव्हां हिन में बायोलॉजी में थियो, वरी पोइ मैथमेटिक्स में वञो, हुन मूंखे बायोलॉजी सूट न पई करे। हीअ त पोइ हाणे तव्हां सॼी उमिरि पिया ठाहींदो ऐं डाहींदो, तव्हां इंजीनियर थियण जे जेको हुन में तव्हांखे उहा ई कान्हे का। इंजीनियर हिकु दफ़ो प्लानिंग कंदो, ठाहींदो जेको ठाहींदो। हाणे तूं करे हिकिड़े पासे वेठो आहीं, कॾहिं ॿिए पासे वेठो आहीं, वरी हेॾे बि वञी, वरी हेॾे बि वञी, कहिड़ी बाहि। मुंहिंजो हथ ई पंहिंजी जॻह ते, पर मूंखे डिग्री त आहे न, वरी मां हीअं कयां ऐं हूअं कयां। तव्हां इहा प्रिज़र्वेशन वठी त टकनि जो हेॾा हेॾा। चवंदा बाबा असांजो रूल आहे, असां कंहिंखे बि दाख़िला, जेको जंहिंजी बि सेकेंड अटैम्प्ट आहे, एतिरा ॼणा आहिनि, ॿाहिरि त इंटरव्यू इलाही हुआ। मालूम थियो त हाणे तव्हां छा था 2 साल मूं वटि वञा, हिते हेॾी महिनत कईसूं, वरी 2 साल वरी पढ़ियासीं, ऐं वरी मूंखे दाख़िला न मिले त उन माण्हू जो हाणे स्पिरिट, हिकिड़ो माण्हू हुयो, यकीन, हिकिड़ो बाग़ी, बाग़ी न मेकिंग ही खणी चओ। हेॾी मूंखे बाहि वई हुन ॻाल्हि ते। नुसरत खे मुंहिंजे छा कजे, कुझु कयूं था। नुसरत मिर्ज़ा उहो साॻियो अथव जेको राब्ता काउंसिल वारो, उन ज़माने में वाह जो हाणे पोइ त अलाए छा थियुसि, फिरको फिरी वियुसि, वञी फ़ौज सां मिली अलाए छा कीअं। सो असां वरी हिकिड़ी तंज़ीम पोइ बाद में ठाही। न हाणे तव्हांजो छा थियो पोइ? उन में बसि दाख़िला कान मिली, वेठा वापसि हलियो आयुसि हिते। नवाब जो बाबा जो छा थियो, मुंहिंजी थियो, बाबा खे ॾाढो ॾुख थियो। हाणे छा कयूं, छा कजे भला? BSc कयूं, कुझु कयूं, छा कयूं? BA कयूं, कुझु त कयूं। लक थोरो असांजो जीअं किथे फासी पियो हीअं। पोइ सोचियो त भला हैदराबाद में असां रहूं। हाणे उहो साल वरी मां हैदराबाद में आयुसि। हैदराबाद में BSc में अलाए छा में हुआ, हॉस्टल हिते हुजे, मुस्लिम हॉस्टल, कॉलेज जी नूरमंद हाई स्कूल जी हॉस्टल आहे, मुस्लिम हॉस्टल। उते हिकिड़ो वीचारो सैयद हो, हेड मास्टर, ॾाढो महिरबानी, कंहिंजी मार्फत हुन वटि वियुसि, मूंखे कमिरो रहण लाइ ॾियो। हिते मूंखे मिलियो कमिरो, पर मूंखे मज़ो न आयो। ते लतीफ़ छोकिरो सुमरो, लतीफ़ सुमरो डॉक्टर थियो, मशहूरु थियो। तनवीर जूणे जो शायदि हुनजी घरवारी बि हुई, समथिंग लतीफ़।
लतीफ़ सुमरो हाणे इंग्लैंड में आहे। इंग्लैंड में उहो हा उहो हुजे। ऐं ॿ ॼणा मुख़्तार सोराणी कंदकोट वारो कंदकोट वारो उहो हुजे। हिकिड़ो ॿियो उमिरि आहे मूंखे विसरी वियो। इहे 3 ॼणा आहे, 4थो ॼणो आऊं हू सुलेमान शेख खां वरी साॻी तरीक़े सां उहा आई हॉस्टल। पर पोइ हुते कोन मज़ो आयो मूंखे, मां हेॾे हलियो आयुसि मुस्लिम में। इहो सॼो साल मुंहिंजो इहो वेस्ट। हिन विच में मिर्ज़ा नुसरत वारो हिमत वारो छोकिरो जीअं रशीद बहादुर दिलेर हो, हीअ उन खां बि दिलेर हो नुसरत। हिन भाॻो हेॾे न वञे हा, हिन पासे अची आहे ऐं पॉज़िटिव सियासत करे हा जेका आहे जीअं थी आहे त ॾाढो कामयाबु वञे हा, ॾाढो कामयाबु वञे हा। पर पोइ हिनखे अलाए कहिड़ी वञी थी वञो मुहाजिर टाइप वञो आहे सॼो सियासत कई। पोइ हिन विच में तबियत खे ॾाढो शॉक सम्झो अथई। That was the worst year of 1964 हो। That was the worst year of my life। अकेलो बोर ऐं पंहिंजो इहो मुस्लिम हॉस्टल वेठा हूंदासीं कटियल। हिन विच में थोरी मां सम्झां थो कुझु पढ़ाई वढ़ाई जो कुझु ध्यानु मुंहिंजो थियो हो। उहो साल मुंहिंजो उहो बि वेस्ट वियो हलियो, साल वेस्ट वियो हलियो। हिन विच में नुसरत मिर्ज़ा ठाही वेस्ट ईस्ट स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन वेसो। तव्हांखे यादि हूंदी वेसो ठाही। ऐं हिन जो थोरो वरी सरकार लाइ इंटेलिजेंट हूंदो नंढे हूंदे खां वठी, शुरू खां नंढे हूंदे खां वठी मुहाजिर घणो करे सरकार जो साथ ॾिए थो। इहा साइकोलॉजी आहे हिनजी, उहा उन ते थोरो वर्क करण जी ज़रूरत आहे। त पोइ मूंखे मिलाईंदो वञी कॾहिं अलाह जा खून सां, हवा हलूं था मिलूं था हुनखे इनवाइट था कयूं भई जलसे में, कोई जलसा बि कराईंदो हुओ नंढा नंढा। पोइ जिन ते जलसो थी वियो आउं हुन में वरी हुजे तूं तक़रीर शुरू कर। पोइ तक़रीर करण जी मूं बि कोशिशि कई, स्पीच कयूं। ऐं हाणे उहो जिना ते पोइ स्पीच हिकिड़ी शायदि मूं कई हुई किथे हिन में लॉ कॉलेज में। हुन में हाणे इहो आहिस्ते आहिस्ते आउं अचां पियो में हिन पासे फुल सियासत में, डिजेक्टेड मैन, एंग्री यंग मैन। हिकिड़ी साई वठूं। हा नाज़रीन, डॉक्टर ऐं इंजीनियर न थियण खां पोइ ज़ाहिरी तौरु दिलशिकस्ता मसूद नूरानी साहबु आहिस्ते आहिस्ते हाणे उनजो जा माहौल अहिड़ो ठहियो जो सियासत में पेर पाइणु शुरू कई। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी साईं सां ॻाल्हायूं था त हाणे सियासत में छा छा कयो।